नाज़रीन बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां त पाकिस्तान स्टील मिल्स जा बरतरफ़ मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मलीर में स्टील मिल्स जी मुख गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान स्टील मिल्स जा बरतरफ़ मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मलीर में स्टील मिल्स जी मुख गेट आॾो एहतिजाजी धरणो हणण खां पोइ मुलाज़िम बिन क़ासिम रेलवे ट्रैक ते वेही रहिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त धरणे में शरीक केतिरा ई मुलाज़िम ट्रैक ते लेटी पिया आहिनि। रेलवे ट्रैक खे ब्लॉक कयो वियो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त 1 करोड़ नौकरियूं ॾियण जा दिलासा ॾींदड़ वज़ीर आज़म हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पाकिस्तान स्टील मिल्स जा बरतरफ़ मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मलीर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आसिफ जतोई। जी आसिफ, तफ़सीलनि बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान स्टील मां 4,544 मुलाज़िमनि जी जबरी बरतरफ़ी ख़िलाफ़ मुलाज़िम हुया उन जो एहतिजाज काफ़ी ॾींहंनि खां जारी हुयो, जेको क़ौमी शाहराह खां अॼु रेलवे ट्रैक ते अॼु मुंतक़िल थियो आहे। तव्हांखे ॿुधायां त रेलवे ट्रैक ते कलाक खां वधीक धरणो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां हिन वक़्तु रेलवे ट्रैक ते मुलाज़िम एहतिजाजनि सुम्ही रहिया आहिनि ऐं हिन जो चवणु आहे त असांजे मथां रेलूं चाढ़ियूं वञनि ऐं असां कंहिं बि सूरत में हितां न उथंदासीं। असांजो हिते अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल थी, उनजो चवणु आहे त असां मुसलसल एहतिजाज कयोसीं ऐं हुकूमत खे आगाह कयोसीं त हीउ पंहिंजो जबरी फ़ैसिलो वापसि वठनि, पर हुकूमत पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रही ऐं अॼु असांखे मजबूरन रेलवे ट्रैक बंदि करणो पियो आहे। हिन जो चवणु आहे त रेलवे ट्रैक ते धरणो जारी रहंदो जेसीं ताईं हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदी। जी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील ॾियण लाइ आसिफ जतोई।